ज़ोहराबाद जे कमीने वडेरे ज़ुबैर अॼु सोरठ जे संग जी घुर कई आहे ऐं हे ज़ेवर भी मोकिलिया थे। साईं कुंथर ज़ुबैर सभी माइटी 70 पुर वारनि खे परणाए ॾिन तॾहिं बि तुंहिंजे वार जे इज्जत बराबर न आहिनि। मामा से शायद मुझे नसीब में उम्रो को न किस्मत वापस वरायो आहे। पर मां का वजह तो हूंदी आए त खैर न। हाँ बाबा साईं खैर आहे। असांजे बाबे ॾाढे तौबा कई पत ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदासीं। बस रुगो सिरदान ॾिनो वञे त पोइ वञो वञी पंहिंजे वॾेरे खे चओ तिन ॾोह जी सज़ा हुनखे ज़रूर मिलंदी। इहो शेर अलीअ जो वचन आहे। मां अॼु तोखां कुझु घुरण आई आहियां। मुझे जिंदगी ते तव्हां जो अख्तियार आहे। तव्हां हुकुम त कयो। तोखे साहिबा सां शादी करणी पवंदी। चाचा आमिर बख्श हिकिड़ो मिंट बा। छा ॻाल्हि आहे हबीब? इहा ख़बर ॿुधी अथई चाचा? न बा छा थियो आहे? वॾेरे ज़ुबैर कमदार ऐं शमन वारनि खे सतरपुर जी साण सोरठ लाइ रिश्ते जो पैगाम मोकिलियो हो। छा साण सोरठ ॾांहुं? चाचा ख़बर अथई त पोइ थियो छा? बस अदा आमिर बख्श छा ॿुधायई? चवंदा आहिनि आह ग़रीबा कहर खुदाई। जूता खाई पंहिंजी बेइज़ती कराए हिते पहुता न जी। ऐं ॿियो त वरी ॻाल्हि ॿुधाइण खां सफ़ा वॾी आहे। मुंहिंजी तव्हां अर्श अज़ीम ते आहे। रब कंदो ये ख्वार ख़राब थींदा रहंदा। मुंहिंजी न्याणीअ जो त हक़ बश कराइनि। अदा उहे मुंहिंजे न्याणीअ सां ज़ुल्म था कनि पर इन कॾहिं बि न थींदो। चाचा अञा राति आहे सुबुह जो ॻोठ में ॿुधजांइ। नक खणी ही वॾेरा ॻोठ में न हलंदा। जेका हुन सां थी आहे न ॾाढी थी आहे। रब वटि देर आहे पर अंधेर न आहे। अदा मां ॿुधो आहे त 14 तारीख़ भेण साहिबा जो हक़ था बश कराइनि। पर अमीर बख्श इहो ज़ुल्म थियणो न ॾिजांइ। अदा उन खां अॻु अहिड़ो तूफ़ान ईंदो जो हुन जे भितनि जी पीड़ लुॾी वेंदी। इहो यादि रखजांइ। बेशक अदा आमिर बख्श असां जूं हमदर्दियूं तोसां गॾु आहिनि। न 14 राति ईंदी न मुंहिंजी साहिबा सां ज़ुल्म थींदो। इहो तव्हां ॿई ॿुधी छॾिजो। चङो हाणे मां हलां थो। सावरा तुझी हयाती जी खुशियों जिंदगी जी ख्वाहिशों
लीला जे पेट में पलजंदड़ गुलाब में आहिनि जेको तुंहिंजी जोत जलाईंदो। ही समाज जा किरल इंसान वक्त जा दलाल सुभाणे तुंहिंजी खानदान खे मारे छॾींदा। तूं त ॼण हिन धरतीअ ते ॼायो ई नहीं। छा थो फ़ैसिलो करीं? वनी ऐं ॿनी जवान न आहिनि छॾींदा। सांवरा ज़िंदगी जंग जो नालो आहे त पोइ वक्त सां जंग छो नथो करीं? तूं छा थो समझी? ऊंदर रुगो हिते आहिनि। अहिड़ा चाहिल दरिंदा धरतीअ जे हर परगणे ते मौजूद आहिनि। पंहिंजो सीनो ताण हिन दुनिया में जीअण सिख सांवरा, जीअण सिख। तुंहिंजी दुनिया में अहिड़ा इंसान भी आहिनि मुंहिंजा मालिक जेके इंसान जी दिलि ॾुखाइनि था। चाह लुड़क किरण खां अॻु रोईंदड़ रूह जो आवाज़ तो ताईं नथो पहुचे। जे पहुचे थो त तुंहिंजे इंसाफ़ में देर छो आहे? मां सम्झां थो तो वटि देर न थींदी देर मुंहिंजा मालिक। मुझी हिक न बुधी वई। असांजो त नक वढिजी वियो। छा थियो हाकिमज़ादी? तोखां अॻु नूरा हितां थी वई आहे। छा ॿुधायईं? तूं ॻाल्हि त करे, कहिड़ी छिप किरी आहे? चई त ही मुझे खानदान ऐं इज्जत में धूड़ आहे। मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि खे अहमियत नथी ॾिनी वञे। मूंखे त ईअं लॻंदो आहे जीअं मां धारी आहियां। वॾेरी सोरठ मुंहिंजी पग में वासीन वेड़ियो आहे। इज्जत शान शौकत ते वॾी गार ॾिनी आहे। ऐं तव्हां हला करे जेको संदसि ॻोठ वञी हमलो कयो, उनजी लोही खे कारो कयो, इहो उन्हीअ जो जवाबु आहे। न हाकिमज़ादी न, औरत औरत आहे, मर्द जो शान ऊंचो आहे। बराबर आहे, पर उहे मर्द न रहिया आहिनि जेके न्याणे जे उघाड़े सिर खे ढके डाची जे कजाए में विहारे रुख़सत कंदा हुया। मां हर काह सां मुंहुं ॾेई सघां थो, पर जेको पसण वॾेरी सोरठ कयो आहे उन जो अंजाम भयानक निकिरंदो। मां हिन वक़्तु इहो ताक़ते वञा थो। छो तव्हां औरत खे नीच ऐं कमज़ोर समझो आहे? शायद जाल जे ॾे जा पलियल आहियो। जानवरनि देर कई आहे। लॻे थो त वॾेरी सोरठ रिश्तो क़बूल कयो ऐं यारनि खे राहे छॾियो अथई। न अदा साईं, मूंखे त लॻे थो को मसलो थियो आहे, न त हू जल्दी मोट कंदा। मूंखे लॻे थो त पाण खे होॾां हलणो पवंदो। बाबू तूं अञा कचो आहे। असां मुल्क था आणूं, मुंहिंजो इहो तजुर्बो आहे। औरत जो अकुल कुड़ीअ में हूंदो आहे, उन सां सोचींदी आहे। जानू ही छा आहे? बाबा साईं, इन बेस्तीअ खां त बहितरो असांखे गोली हणी पाण मारियो आहे। ही तव्हांजो शान नाहे रईस। असांजी इज्जत त हुअं ई धूड़ थी वई। तव्हांजो हुलियो ॿुधाए थो शमन त वॾेरी सोरठ तव्हां सां सुठो नाहे कयो। सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायो त तव्हांजो इहो हशर कीअं थियो आहे? वॾेरी सोरठ असांजी बुज़ुर्ग औरतुनि जा ॻ हिकु कुतीअ खे पाराए गुहार करे ज़ुबैर खान ॾे मोकिली आहे त उन सां शादी करे। छा?
इहो तो ॿुधण जो मक़ाम आहे ज़ुबैर जा बा। औरत जो अकुल कुड़ीअ में हूंदो आहे, उन सां सोचींदी आहे। जानू ही छा आहे? बाबा साईं, इन बेस्तीअ खां त बहितरो असांखे गोली हणी पाण मारियो आहे। ही तव्हांजो शान नाहे रईस, असांजी इज़त हुअं ई धूड़ थी वई। तव्हांजो हुलियो ॿुधाए थो शमन त वॾेरी सोरठ तव्हां सां सुठो नाहे कयो। सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायो त तव्हांजो इहो हशर कीअं थियो आहे? बाबा साईं, असली ॻाल्हि करण खां वॾी आहे। बस रुगो असांखे सिरनि जो दान मिलियो आहे, बाक़ी उते सां बि अहिड़ी न थिए जेका असां सां थी आहे। ठीकु आहे जानू, पर जेको हुनजो नतीजो निकिरंदो पूरो दर ॾिसंदो। तव्हां वॾेरी सोरठ सां रूबरू मिलियो, छा चई? वेस बाबा, घणो कुझु थियो आहे, घणो कुझु असली बयान नथा करे सघूं। तव्हांजा इहे ॻह रस्ते जे रोलू कुतीअ खे पाराए तव्हां ॾांहुं मोकिलियो अथनि। असांजी इज़त खे हुननि कुतीअ सां मिलायो आहे। बाबा साईं, असां राति जो इन्हीअ करे त आयासीं त इन कुतीअ खे केरु न ॾिसे। ओए, कंहिं तव्हांखे ॾिठो त कोन न? हा रईस, जिन असांखे ॾिठो उन्हनि पाण ई शर्म खां कंध हेठि करे छॾियो। हा बाबा साईं, असां तव्हां सां ॻाल्हि नथा करे सघूं। जेकी हुननि असां सां तादी कई आहे बाबा साईं, लिकी लिकी तव्हां वटि पहुता आहियूं। कंहिं ॾिठो तव्हांखे? बाबा साईं, इहो छोरो हबीब ऐं इहो ॻोठारो मोर न आहे, उहे अची रहिया, थी सघे उन्हनि ॾिठो हुजे। अरे ही छा आहे? कढो हिनखे तो ताक मां। हिनखे सोन जा ॻह कंहिं पाराया आहिनि ऐं कंहिंजी आहे? बाबा साईं, ही ॻह अव्हां जा आहिनि। इन वॾेरीअ सोरठ असां सां पहर कयो आहे। तव्हां त ज़ुबैर खान जे लाइ सोरठ जो संग वठण विया हो न? साईं, वॾेरी सोरठ जो संग वठण 11,000 बिजली में हथ विझण जे बराबर आहे। ज़ुबैर खान, पीती न ढो तो त मुंहिंजी इज़त खे बि नीलाम करे छॾियो। ही दाग त ज़िंदगी भर न लही सघंदो। अदा साईं, असां बंदि रख पंहिंजी ज़ुबान। चवां थो बंदि रख। न हण मुंहिंजे अॻियां वात। तो वञी हे दाग। ज़ुबैर, न त वञी ख़ुदकशी करे छॾ। लायो हिन खां इहे ज़ेवर ऐं कढो हिन खां ॿाहिरि। गुमधर खान जी सॼी ज़मीन कलर थी वञे, सॼो ॻोठ ड्रही वञे, मां फ़क़ीर थी वञा, पर ईअं न थिए हाकिम ज़ादी। छा थियो आहे? अदा ज़ुबैर ऐं बाबू ॾांहुं त ख़ैर आहे न? वॾेरी सोरठ असांजी बुज़ुर्ग औरतुनि जा ॻह हिक कुतीअ खे पाराए गुहार करे ज़ुबैर खान ॾे मोकिली आहे त उन सां शादी करे। छा? इहो त ॿुधण जो मक़ाम आहे ज़ुबैर जा बा। इहो रहियो आहे हाणे असांजो शान। इहो त ॻोठ वारनि बि ॾिठो हूंदो ऐं खिलिया हूंदा। जेको ॻोठ में सुबुह जो डांडोरो थींदो इहो मां सम्झां थो, पर हिन जो जवाब मूं वटि आहे। माण्हुनि खे कहिड़ो जवाब ॾींदे? उन्हनि जो कहिड़ो कसूर आहे? 14 तारीख़ छोकिरीअ जो जेको हक़ बख़्शराईंदुसि उन में हिकु वाधारो कई हूंदो। जन इहो मंज़र ॾिठो आहे
उन जी रत सां साहिबा जा हथ ॻाढ़ा थींदा। शायद कुंदर खान तो इहा रफ्तार नाहे बुधी जेका आसमान जी तरफ गरीब जी आज हूंदी आहे। इहो थींदो, जरूर थींदो। उन ॾींहुं तूं पंहिंजा चप सिबी छजाए, मतां औरत बणिजी उन जनाज़े में शामिल थिए। हिकु औरत के बेबस न्याणी जे अरमान जो जनाज़ो ॾिसी पंहिंजी ज़बान त बंदि करे सघे थी, पर अंदर में मातम त जरूर कंदी। त पोइ तव्हां औरतुनि खे इहो ई त हक़ ॾिनो वियो आहे। वाह जो आदम जे पुट जो इंसाफ़ आहे। पर हिकु ॻाल्हि यादि रखजां, चामे जी देग तपंदी जरूर आहे ऐं उन सां गॾु सिज बि नेज़े पांदे ईंदो, उहे रेगिस्तान बि तपी वेंदा। वॾेरी सोरठ जेका तूं असांजे मथां कुती भौंकाई आहे, इन जो जवाब तोखे जरूर मिलंदो। बाबा ही त वॾेरनि जी वॾी बेइज्जती थी वई। अम्मा गरीबन जो आहुं जो खणंदा त पोइ ईअं त थींदो न। बाबा साइण सोरठ खे ईज़ायो अथऊं, हू का घटि त कोन्हे। ऐं तव्हांखे त ख़बर आहे असांजा ॿई ॻोठ हिकु आहिनि। सुठो थियो अदा जो खून ख़राबो न थियो, न त वॾो कहर थी वञे। अम्मा छोकिरो माणक ऐं तो जो भाव जबार न हुजे हा त शेर ऐं सर्वे जो टिनी खे कुहाड़नि सां वढे विझनि। बाबा हाणे ईअं करण त असां बि कोन ॾियूं, पर इहो सुठो थियो जो मौके ते असां बि हुआसीं, न त इहे टई हमरा वठिजी वञनि हा। जबार ॿी ख़बर पई आहे त साइण सिंधू उमिरि ते न वई आहे। अलाए जेशो वीज़ा जी बि तारीख़ त लॻी चुकी हुई। हितां साइण सोरठ खां मोकिलाए बि वई, पोइ छो न वई? बाबा साइण सिंधू वॾी सोच वारी आहे, उनखे ख़बर आहे त असांजे ज़ोहराबाद वारनि जे विच में दुश्मनी थी हले। मूंखे त लॻे थो इन जे करे हू न वई हूंदी। सरती हुजनि त अहिड़ियूं जेके साह बि के ॿिए ते घोरे छॾनि। भेण घणो वक़्तु थियो आहे त असांजे हिन ॻोठ में ख़ुशी नाहे थी। हा पुट, धीअ मोरा जे शादीअ खां पोइ तुंहिंजे हथनि खे बि मेहंदी लाईंदासीं। बाबा तव्हां मूंखे छॾियो, पहिरियां न्याणी जो ॿार पंहिंजे कुलनि तां लाहियो। हा मां 2-3 ॾींहंनि में अधे हैदर में वेंदुसि। सॼे ॻोठ जे साम्हूं मां तव्हांखे ज़मीन लिखी थो ॾियां, अचो। असांखे सुकून घुर्जे, दौलत न। असांखे मोहबत घुर्जे, अना नफ़रत न। सांवरे सीने सां सेण ॿधी तूफान ॾिसी दरिया में टपो त ॾिनो आहे, पर संदसि खे कंधी बि न ईंदी। अस्सलाम वालेकुम अदा सांवरा। वालेकुम सलाम अदा। अदा कुर्ब अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम है। अदा सांवरा ये सा छा ॿुधो आ? तुंहिंजे बनीअ मां तेल निकितो आ, इहो सचो आहे छा भला? इहो तेल न, पर मुंहिंजे ग़रीबाने घर जी तबाही जो न्यापो आहे, जेको मुंहिंजो हक़ समझी मूंखे ॾिनो वियो आहे। सांवरा ही तूं छा थो चवीं? इंसानियत खे ख़त्म करण जे लाइ ही ज़मीन ते जंग आहे, हवस जी, दौलत जी, पाणीअ जे ज़ख़ीरनि जी, तेल जी, अना जी। मां त इहो ई समझदुमि त उन्हनि इंसाननि क़ुरान पाक ठाहे नाहे पढ़ियो, उझल आहिनि उन्हनि आयतुनि खां, तॾहिं त ज़ुल्म ऐं बेसुकूनी थी वई आहे। हिते इंसान घटि, जानवर घणा आहिनि। सांवरा चुप कर सांवरा। मुंहिंजी ज़मीन में तेल निकितो आहे ऐं कूदर खान वारा मूंखे ग़रीब समझी धमकाए रहिया आहिनि। सांवरा मां चवां तो ज़बान बंदि रखो, ही वागुन जो ॻोठ आहे। अचो अचो,
सजे गोठ जे साम्हूं मां तव्हांखे ज़मीन लिखी थो ॾियां। अचो, असांखे सुकून घुर्जे, दौलत न। असांखे मोहबत घुर्जे, अना नफ़रत न। जेकर तव्हां चओ सजे गोठ वारा त मां ही गोठ छॾे हलियो थो वञा। तोखे वञण न ॾींदासीं सांवरा। तूं हिते ई रहंदे सांवरा? ही तुंहिंजो वतन आहे, ॿिए कंहिंजो न। हा सांवरा, तोखे हितां असां वञण न ॾींदासीं। जेकॾहिं ज़िंदगी ऐं जियापो दौलत खे सम्झो थो वञे त मां उनखे कोन थो मञा। बाक़ी मूंखे इहा बि ख़बर आहे त सुभाणे मुंहिंजे मथां छा गुज़रंदो। सांवरा, अच हल, तुंहिंजो हिते बीहण ठीकु न आहे। हलिया हल वाह। हिन दगा सां त असीं रोज़ ईंदा आहियूं, पर इहा आवाज़ कॾहिं न ॿुधा। पकी अंदर बलाऊं आहिनि। सही त तूं चढ़ तुम थियो आहीं, हिन तरह में काॾा बलाऊं आहियूं। पखी कचे में बोड आई आहे, मतां बलायूं पके ते आयूं हुजनि। तव्हां बीहो, मां ॾिसी अचां। न पखी न हेॾे न वञजां। तूं सही तो चए शाबू, अचो त हलूं। इहो छा आहे मुआ? इहा लूसाइप न कंदो कर मूंसां। ऐं हिते मूंखे छो वठी आयो वई? जेकर के ॾिसी वठे त माण्हू छा चवंदा? तुंहिंजे मामे फूकड़े जे करे पासे थी वठी आहियां तोखे, ईअं तोसां मां खुलेआम इश्क कयां दग ते। टेंगला, फसलनि में त बेस्ता इश्क कंदा आहिनि, पर तोखे छा आहे? तूं त आहीं ठठिंग, रोलू, बेस्तो, पर घटि में घटि मुंहिंजी इज़त जो त ख़्याल कर न। पावली, तोखां सवाइ मूंखे सुबुह जी चाह न थी, मुंहिंजी निड़ी तां पापो भेट न थी। हर वक़्तु तुंहिंजी शिकिल मुंहिंजे साम्हूं आहे। इहा शिकिल बिकिल न चवंदो कर, मुंहिंजी शिकिल आहे। बाक़ी त पंहिंजो बूथ ॾिठो आहे, ॼण निम में डबो टंगियो पियो आहे। ही मां छा थो ॾिसां? हे वणनि में वेही प्यार जूं बुसरियूं था खाओ। मामा बुकड़ा, मूं त सुबुह खां वठी मानी जो गभ ॿुधाए काॾो। मामा, डेंगलो सची तो चवे, बुसरियूं तो छा, पर असां पटाटे जी खल बि न आहे खाधी। छोरी, तूं हिन सां हिते कहिड़ियूं जलेबियूं थी खाए? मामा, इहा ॻाल्हि न आहे। असल में मां रस्ते तां अचां पई न, त ॿ जानवर मूंखे रस्ते ते मिली विया हुआ। रड़ियूं कयम, दाहू कयम। मामा, तोखे मां छा ॿुधायां? जेकर डेंगलो वक़्त ते न अची हा, न अल्लाह तुंहिंजी पावली जानवरनि जे हथां खाॼी वञे हा। कीअं डेंगला? न रो दिया, तू सच थी चवे। ॿ दफ़ा हिते मूंखे जानवरनि भॼायो आहे। असल में मामा बुकड़ा ॻाल्हि इहा आहे दग ते। अबा डेगला, तू दग सां आहीं, मां हरू भरू पंहिंजी न्याणीअ ते शक थो कयां। हल मामा, मूंखे अॻियां करे अच। हल त घर हलूं। हल मामा, हल। बाबा साईं, मूंखे ख़बर न आहे, थी सघे इहा ॻाल्हि कंहिं सावरे सां ॿिए कई आहे। बाबा साईं, ॻोठ में सावरे बाहि बारे छॾी आहे। हा बाबा, वॾी मस्ती आहे सावरे खे। छा चयो अथई? लॻे थो त घणी बकवास कई हूंदई। बाबा, ॻोठ में बि सॼी हक़ीक़त ॿुधाई अथसि त वॾेरनि मूंसां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे ऐं तव्हांजे शान में घटि वधि ॻाल्हायो अथसि। बाबा, वॾी बदतमीज़ी कई अथसि। जे सांवरे ज़ुल्म खे दोहरायो आहे न, त पोइ ज़ुल्म खे मोह ॾे ऐं ॾिसे त कीअं रणनि ते इंसाननि सां गॾु न चुभ रणंदियूं आहिनि। बोतार साईं, रसो एतिरो ढारो न छॾियोसि, न त इहो सांवरो तव्हांजे गीचीअ में पइजी वेंदो। अदा साईं, जे हाणे हुनखे झर ॾिनीसीं न, पाणी पंध खां टुपी वेंदो ऐं ॻाल्हि घर घर में बुझारत बणिजी वेंदी। न बाबूंडा, जवानी जे अकुल ते कॾहिं बि एतबार न कंदा कयो।
यो शीशा तो टोड़ींदो आहे पर शीशनि जा ज़रा पंहिंजे मुंहं में लॻंदा आहिनि। वॾा पुतार तव्हां बिल्कुलु सच चयो। बाबल अहिड़ी ताती कयोसि जो ॾेह हिनखे ॾसजे। वॾो साईं सच थो चए बाबा साईं, इहो ताज़ो मामिलो थियल आहे। इनखे फ़िलहाल ढके छॾियो। वक़्तु अचण ते कब्रूं बि पाण खोटिजो ऐं कांधी बि पाण थिजो। सांवरे सीने सां सेण ॿधी तूफान ॾिसी दरिया में टपो त ॾिनो आहे, पर संदसि खे कंधी बि न ईंदी। बाबल अहिड़ी ताती कयोसि जो ॾेह हिनखे ॾसजे। जेकॾहिं या ज़मीन हुन जे लाशनि ते पेर रखी बि हासिल करणी पई न त बि कंदासीं। बस 2-3 ॾींहं छॾियो, इहा ज़मीन असांजे खाते में हूंदी। उन जे लाइ असांखे कुझु बि करणो पियो त कंदासीं। ओ इहा अथव बाबा साईं अकुल वारी कोट, जंहिंसां फांसी पचाए थी आहे फांसी। राज राणियो राज राणियो। हिकिड़ी ॿी ख़बर पई आहे त साइण सिंधू उमिरि जो प्रोग्राम कैंसिल करे ॻोठ पहुती आहे। मां समझी वियसि त हू वापसि छो आई आहे। छा थियो बाबू? साहिबा जी शादी मेंदरे सां थी वई। वॾेरी सिंधू ख़ुदि शादी कराई आहे। एतिरो हिसाब आहे तव्हां ॾांहुं जंहिंजो काथो नथो करे सघिजे। ऐं इहो सॼो हिसाब किताब हिते जो हिते चुक्तू कबो।